अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन खालिक़िस समावाति वल अर्दीन काडी हाफिज मुश्ताक वस्सलातु वस्सलामु अला अकमलिल अकमलीन अफदलिल अफदलीन सय्यिदिल मुरसलीन सय्यिदना व शफीअना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वख़्फ़िद लहुमा जनाहज़्ज़ुल्ल मिनर रहमह वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफ़ीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताबा औलादे अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। आए बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी। सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफ़ीइना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मुझा मेहरबान बुजुर्गो, प्यारा दोस्तो, भाइरो, अज अव्हां जे साम्हूं रब्बुल आलमीन जे कलाम करीम मां सूरत बनी इसराइल जंहिंखे सूरतुल इसरा सॼियो वियो आहे, उन मां कुझु आयतुनि जी तिलावती मूं गुनहगार सआदत हासिल कई आहे। तकरीर जो मौज़ू आहे वालिदैन करीमैन जा हुकूक, वालिदैन करीमैन जी इज़्ज़त ऐं एहतराम, वालिदैन करीमैन जो अदब ऐं उन्हनि सां मुहबत जो मुआमिलो। क़ुरान पाक जे रोशनी में ॾिठो थो वञे त ही सारो जहान जंहिं नमूने पलजी रहियो आहे, हली रहियो आहे, इनखे सॼो वेंदो आहे रुबूबियत। रुबूबियत जी माना आहे पलण या पालण, कंहिंखे परवरिश करे संभालण। रुबूबियत ॿ क़िस्म, हिकु रुबूबियत कुबरा, ॿी रुबूबियत सुग़रा। रुबूबियत कुबरा अल्लाह जल्ल जलालहू अमन वालो जो शान आहे, जेको पंहिंजे मखलूक जो हर तरह सां इंतज़ाम कंदो आहे, हर तरह सां संभालींदो आहे, परवरिश जो इंतज़ाम कंदो आहे, हर शइ जो इंतज़ाम कंदो आहे। ॿिया रुबूबियत सुग़रा, यानी नंढी परवरिश ऐं पालनहारी, उहा अल्लाह जे ज़ात बरकात वालिदैन करीमैन खे अता फरमाई आहे। क़ुरान पाक जे हिन आयत में जेका मूं तव्हां जे साम्हूं पढ़ी, अल्लाह संहिंजी ज़ात बरकात पंहिंजी ज़ात बरकात इबादत जे लाइ इरशाद फरमायो
त मुंहिंजी इबादत कयो, मूंखां सवाइ को महबूदुल हक़ नाहे। इहा आहे रुबूबियत कुबरा। उन खां पोइ अल्लाह ताला वरी रुबूबियत सुगरा जो मुआमिलो बयान फरमायो, यानी वालदेन सां तव्हां कीअं पेश अचो, वालदेन जो तव्हांजे मथां केतिरो हक़ आहे, वालदेन खे तव्हां कहिड़े नमूने ॾिसो, कहिड़े नमूने हुननि सां ॻाल्हायो, कहिड़े नमूने हुननि सां बर्ताव कयो। मोहबत ऐं प्यार सां वेही ॿुधो। अल्लाह जी ज़ात बरकात इरशाद आहे। क़ुरान पाक जूं आयतूं आहिनि, रुॻी हीअ हिकिड़ी न, अहिड़ियूं ॿियूं आयतूं बि आहिनि जिन में अल्लाह ताला वालदेन जे मुआमिले में इरशाद फरमायो आहे। हिन आयत में छा बयान थियो आहे? अल्लाह ताला फरमाए थो, वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह। तुंहिंजे रब फ़ैसिलो कयो आहे, हुकुम कयो आहे, आर्डर कयो आहे त मूंखां सवाइ कंहिंजी बि इबादत न कयो, चाहे नबी आहे, चाहे वली आहे, चाहे सहाबी आहे, चाहे इमाम आहे, चाहे कहिड़े बि आला मर्तबे ते फाइज़ आहे, पर महबूद बिल हक़ हिकु रब्बुल आलमीन आहे। उन खां सवाइ कंहिंजी बि इबादत न कबी। सजदो उन जो आहे, इबादत उन जी आहे, महबूद बिल हक़ उहो आहे। असल कुवत ऐं पावर उन जो आहे। अल्लाह ताला जो फ़ैसिलो आहे त मूंखां सवाइ कंहिंजी इबादत न कयो। ॿियो फरमान छा आहे? वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह वबिल वालिदैन इहसाना। अल्लाह फरमाए थो, मूं इहो फ़ैसिलो बि करे छॾियो आहे त मूंखां सवाइ कंहिंजी इबादत न कयो ऐं माउ पीउ सां इहसान कयो, माउ पीउ सां भलाई कयो, माउ पीउ सां सुठो सलूक रखो, माउ पीउ जी सही ख़िदमत कयो। यादि रखो, अल्लाह जी ज़ात बरकात जॾहिं असां तव्हांखे वजूद ॾिनो, असां तव्हांखे पैदा फरमायो, नेस्त मां हस्त कयो, त उन वक़्तु असांजी हालत रहम जोगी हुई। असीं पाणीअ जा मुहताज हुआसीं, खाधे जा मुहताज हुआसीं, जीजल अम्मा जे खीर जा मुहताज हुआसीं, पीउ जे तरफ़ां असांखे दवाऊं दरमल कराइण, हर शइ मुहैया करण जा मुहताज हुआसीं। उन मुहताजी जे दौर में जॾहिं असांखे वालिदैन संभालियो, असांजे मथां महिरबान रहिया, असांजे मथां एहसान फरमायो, त वरी जॾहिं उहे ॿुढड़ा थी वञनि, उहे ज़ईफ़ थी वञनि, उहे असां तव्हांजी ख़िदमत जी ज़रूरत महसूस कनि, त अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो त वरी उन्हनि सां बि तव्हां अहिड़े नमूने पेश अचो, इन नमूने हुननि खे भायो जीअं हुननि तव्हांजे बचपने में तव्हांखे संभालियो। अल्लाह फरमाए थो, बिल वालिदैन इहसाना, माउ पीउ सां इहसान कयो। अॻिते छा इरशाद थियो? इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। ए मुजाबाना जेकन तो वटि ॿई मुजाबाना, यानी तुंहिंजी पीउ ऐं माउ जी जोड़ी, या हिकिड़ो उन्हनि मां पीउ आहे या माउ आहे, ॿिन्ही मां ॿई या हिकु जेकॾहिं ॿुढो थी वञे, तुंहिंजे रहम जोगो थी वञे, त तूं उन जे लाइ छा कर? क़ुरान पाक जो इरशाद आहे। अल्लाह फरमाए थो त फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरुहुमा। ॿुढड़ा थींदा, ज़ईफ़ थींदा, कमज़ोर थींदा, ज़ाहिरा त हुननि जो अकुल दिमाग़ बि किथे पहुचंदो, किथे न पहुचंदो। कॾहिं कॾहिं तोखां अहिड़ी घुर कंदा, अहिड़ी डिमांड कंदा जेका तुंहिंजे अकुल में, तुंहिंजे नज़र में सही न हूंदी, तुंहिंजे नज़र में मुश्किल हूंदी, ॾुखी हूंदी, पर उन हालत खे ज़हन में रखी अल्लाह फरमाए थो, फला तकुल लहुमा उफ़्फ़िन, उन्हनि खे उफ़ बि न चओ। उफ़ जो मतिलब छा? त को अहिड़ो जुमिलो ज़ुबान मां न कढ, अहिड़ो लफ़्ज़ ज़ुबान मां न कढ जंहिंसां हुननि जी दिलि आज़ारी थिए, हुननि खे तकलीफ़ महसूस थिए, हुननि खे ईज़ा पहुचे। वला तनहरुहुमा, उन्हनि खे झिड़के बि न, छिड़बे बि न, सख़्ती सां कलाम बि न कर। अल्लाह ताला फरमाए थो छा कर? अल्लाह जी ज़ात बरकात फरमायो, क़ुल लहुमा क़ौलन करीमा, उन्हनि सां सुहिणो ॻाल्हा, सुठी अख़लाक सां ॻाल्हा। सॾु कर त जी बाबा, जी अम्मा चओ। का शइ घुरनि, हाज़िर बाबा, हाज़िर अम्मा। जेकॾहिं काई न थियण जहिड़ी शइ घुरनि, त बि हुननि खे अहिड़े नमूने मुतमइन कर, अहिड़े नमूने राज़ी कर, अहिड़े नमूने सम्झाइण जी कोशिश कर जो सम्झी वञनि ऐं अल्लाह जी ज़ात बरकात जे महिरबानी सां तोखां राज़ी रह। तव्हां ॾिसो था, अल्लाह अल्लाह आहे न, उनखे कंहिंजी परवाह त कान्हे, पर क़ुरान पाक जी रोशनी में जेकर तवील बहस न थी वञे त मां कई मिसाल पेश करे सघां थो त जॾहिं अल्लाह ताला खां संत नबी का अहिड़ी शइ था घुरनि जेका ज़ाहिर में थियण जहिड़ी न आहे,
थी न थी सघे। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो त पंहिंजे नबीअ खे बि अल्लाह ताला उन ॻाल्हि जे लाइ मुतमइन करण जो फ़ैसिलो करे थो, रुखो जवाब नथो ॾे, नाराज़ नथो करे। हालांकि पाण मुहताज न आहे, पाण गनी आहे, ॿिया सभु हुन जा मुहताज आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो रब अरनी कैफ़ तुहयिल मौता, मूंखे ॾेखार त कीअं मोलनि खे जहिड़ो करी। अल्लाह फरमा छा कोन थो मञी? कि हा मुंहिंजा मौला मञा थो, पर मुंहिंजे दिलि खे इत्मीनान थिए त अल्लाह ताला चयो तूं हीअं कर, मां करे थो ॾेखारियां। हालांकि नबी हो जो ख़ुदा चए था तूं छो थिन ॻाल्हि में पई, मां नथो कयां, थी सघियो थिए। पर मुहबत जी तक़ाज़ा ही, प्यार जी तक़ाज़ा ही, जॾहिं मालिक बेनियाज़ थी करे पंहिंजे प्यारनि खे राज़ी करण जे लाइ अहिड़ा रस्ता थो खोले जंहिंमां हू मुतमइन रहनि त माउ पीउ त मुंहिंजा तुंहिंजा महिरबान आहिनि, उन्हनि जूं त मूं तो ते महिरबानी एहसान आहिनि। उन्हनि जी लाइ बि अहिड़ो ज़हन न रख, अहिड़ी तबियत न रख, अहिड़ो जुमिलो न ॻाल्हा जो उन्हनि जी दिलि आज़ारी थिए, उन्हनि खे दुख पहुचे। अल्लाह फरमाए थो कुल लहुमा क़ौलन करीमा, उन्हनि सां सुहिणो ॻाल्हा, सुठो ॻाल्हा, अहिड़ो ॻाल्हा जो उनजे दिलि मां तुंहिंजे लाइ दुआ निकिरे। कॾहिं कॾहिं नओं ज़हन, नौजवान ज़हन एतिरो गंदो ज़हन हूंदो आहे जो वालिदैन करीमेन खे ईज़ाईंदो आहे, वालिदैन करीमेन जी दिलि आज़ारी कंदो आहे, ऐं उन खे वरी कुदरत वारो सज़ा बि अहिड़ी ॾींदो आहे। हिकिड़े किताब में लिखई हिकिड़ो नौजवान हुयो, उहो जॾहिं बि मां वीचारी ॾिसंदी त हाणे रुल नथो वञे, पिन नथो वञे, बुराइनि ते थो वञे, बदमाशीअ ते थो वञे, पंहिंजी ज़िंदगी जो दुश्मन थी बीठो आहे, त मां पुठियां सॾींदी हुयसि अबा केॾां थो वञी, छो थो वञी? ज़ाहिर आहे त के सख़्तु जुमिला बि चवंदी हूंदी, पर हू मां सां अहिड़ो सख़्तु बर्ताव कंदो हो ऐं हुनजी ज़ुबान मां छा निकिरंदो हो त मां निकिरां थो त मुंहिंजे पुठियां गॾु वांगुरु हींजी थी। अल्लाह ताला शल पनाह में रख। हिकिड़े बुज़ुर्ग जो बयान आहे त मां कुझु सालनि खां पोइ हिकिड़े मुक़ाम खां वञी लंघा त अल्लाह जी ज़ात बाबरकात बाना आहिनि, कब्र मां के गॾ खे ॿाहिरि कढनि था, कुटे मारे हींगू थो करे, रंभू थो करे, रड़ियूं थो करे, का ॻाल्हि नथा ॿुधनि, वरी कब्र में लाहे था वञनि, वरी कढनि था, वरी लाहे था वञनि, वरी कढनि था, वरी लाहे था वञनि। मां उन्हनि खे सॾे पुछियो तव्हां केरु आहियो? हिन वीचारे खे अहिड़ी सख़्त हालत में रखियो अथव, ही केरु आहे, तव्हां केरु आहियो? उहे चवण लॻा असीं अल्लाह जा मलाइका आहियूं। ही उहो नौजवान आहे जेको मां खे चवंदो त मुंहिंजे पुठियां हींजी थी, मुंहिंजे पुठियां गॾ वांगुरु रड़ियूं थी करी। अल्लाह फरमायो महबूब करीम जे सदके दुनिया में मुस्तफ़ा जे उम्मती मां शकिल न बदिलाईंदो आहियां, पर कब्र में हिन खे गॾ वारी शकिल ॾियो, हिन खे मारींदा रहो, कुटींदा रहो, क़यामती सज़ा ॾींदा रहो, ऐं अॼु ॿाहिरि कढाई त भली माण्हू ॾिसनि त जेको माउ पीउ सां सख़्तु कलामी कंदो आहे तंहिंजी सज़ा मूं रब्बुल आलमीन वटि ही आहे। त इहो ज़हन माण्हू न रखे त मां हमेशह नौजवान हूंदुसि, मां हमेशह वॾेरो हूंदुसि, मां हमेशह ऑफिसर हूंदुसि, मां हमेशह शराबनि, कबाबनि, रंडी बाज़ी जे हवाले हूंदुसि। उनखे इहो ज़हन रखणु खपे त कल्ह मां पेशाब कयो पिए त अमर मुंहिंजा धोता पिए, काकूस कया थिए त मां मुंहिंजा धोता पिए, बीमार हुउसि त मुंहिंजे पुनल पीउ मुंहिंजो दवाऊं पिए कयूं, मज़दूरी करे पिनी बि मुंहिंजी पूरी कंदो हुयो। उहे सभु एहसान विसारे ऐं माउ पीउ खे ईज़ा, माउ पीउ जो बेअदब थिए, माउ पीउ जो बेहया थिए, अल्लाह ताला शल पनाह में रखे। अल्लाह से अहिड़नि ॿारनि खे फरमाए थो त तव्हांजा पीउ माउ ॿई आहे हिकिड़ो, जेकॾहिं ॿुढिया थी विया आहिनि, अव्हांजी रहम करम जा मुहताज आहिनि, अव्हांजी ख़िदमत जी ज़रूरत अथनि। कुल लहुमा क़ौलन करीमा, त हुन ॻाल्हा अख़लाक सां ॻाल्हा, सुहिणो ॻाल्हा। जे माउ पीउ जी दुआ थी त अल्लाह ताला तोखे दुनिया में बि इज़त ॾींदो, उक़बा में बुलंद मक़ाम तां फरमाईंदो। दुनिया इस्लाम में मशहूर वलिया, कामिल वलिया हजरत सुल्तान आरफीन बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह, जेको अल्लाह जे ज़िक्र में वेहंदो हो त पंहिंजो वजूद ई नज़र न ईंदो हो, अल्लाह जे ज़िक्र में वेहंदो हो त ग़ैर लभंदो ई कोन हो हुन में, अल्लाह जे ज़िक्र में वेही वञी हज़रत इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जे मज़ार ते वेहंदो हो त इमाम जाफ़र सादिक सां हुनजी रूहानी तार ॻंढिजी वेंदी हुई ऐं मदीने जे सरकार जो डायरेक्ट फैज़ हुनजे सीने में ईंदो हो।
वो सुल्तान आरफीन आरफन जो बादशाह हजरत बाजी बुस्तामी रहमतुल्लाह अलैह इन मकाम खे कीअं पहुतो आहे जो पूरी दुनिया में जेके भी नक्शबंदी वली हन उन जे मुर्शिदन जे मुर्शिदन जे मुर्शिदन जो मुर्शिद आहे इमाम रब्बानी खे वठी अचो उन जे मुर्शिदन जो मुर्शिद आहे हजरत सुल्तान औलिया मोहम्मद ज़म्मा लारी वारो आणियो उन जे मुर्शिदन जो मुर्शिद आहे मुंहिंजा मुर्शिद सजन साईं आणियो सोना साईं आणियो पीर मिठा साईं आणियो इन सभिनी जे मुर्शिदन जो मुर्शिद आहे उहो सुल्तान आरफीन हजरत बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह इन मकाम खे कीअं पहुतो आहे उलमा लिखनि था रात जो टाइम आहे संदन जीजल अम्मा ज़िंदा हुई उन सदिस बाज़ीद जी अम्मा प्यारा पुट पाणी त खणी आ बुजुर्गों को किताब वेठे ॾिठो लिखियो वेठे पढ़ियो वेठे तो जेसी ताईं सिट पूरी कयां सुफ़ो पूरो कयां उथो गिलास ॻोल्हे पाणी खणी आयो त जीजल अम्मा खे निंड खणी हाणे गिलास हथ जे तरीअ ते आहे मथां ते ॾिठो आहे शैतान चयो त मां खे निंड खॼी वई आहे तूं वे सुम्ही रह छो बीठो आहीं अल्लाह जे वलीअ खे दीद हुई दिल वारी चएसि ज़ालिम जंहिं जी जल मां सालनि जा साल मुंहिंजे लाइ ओजादा कया आधी रात हूंदी सर्दी हूंदी गर्मी हूंदी हुई उथंदी ही मुंहिंजे करे जागंदी हुई मां रोंदोसि जी करे उथंदी हुई मां न जी जल मां जे लाइ जेकॾहिं कलाक बीठो आहे त केॾी वॾी ॻाल्हि आहे ही कलाक उथे 2 कलाकनि में उथे 3 में उथे सॼी रात गुज़री वञे जेसी अम्मा उथी पाणी न कंदी तेसी मां न वेहंदुसि छा मकाम हो मां जे अदब जो मां जी ख़िदमत जो अल्लाह ताला जी ज़ात बरकात जी मेहरबानी थियणी ही हज़रत बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह ते करम जो ककर वसणो हुयो हुनखे ख़ुदा नवाज़ियो पे ही बीही रहियो काफ़ी देर खां पोइ मां उथी बर्फ बारी पे थी हथ ते बर्फ जो असर पइजी वियो गिलास खे जो मथे खयईं त खल छिकजी आई मां निहारे चयो पुट ही छा आहे अम्मा तव्हां संझे मां पाणी घुरियो हो यको बीठो आई हाँ मुंहिंजी जीजल मां यको बीठो हाँ कि मुंहिंजा मालिक मिठा दुनिया में मां पंहिंजे पुट खे दुआ कंदी आहे या अल्लाह मुंहिंजे पुट खे वॾी नौकरी ॾिजां या अल्लाह मुंहिंजे पुट खे रोज़ी घणी ॾिजां या अल्लाह मुंहिंजे पुट खे अमीर बनाइजां ए रब्बल आलमीन मां पंहिंजे बाज़ीद पुट जे लाइ इहा दुआ नथी घुरां कहिड़ी दुआ थी घुरां अल्लाहुम्मा जअल इब्नी सुल्तान अल आरिफीन या अल्लाह मुंहिंजे पुट खे वलीअ जो बादशाह बना उन जल मां जे दुआ जो सदको आहे जो दुनिया जे नक्शबंदीयत जो इमाम आहे मुर्शिदन जो मुर्शिद आहे ही आहे जीजल मां जी दुआ अल्लाह अकबर खुदा जी ज़ात बाबरकात बानो ई वालिदैन करीमे जी ख़िदमत जो सिलो आहे उन जे ख़िदमत जो बदलो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात अॻिते छा बयान फरमायो वक़्त दिलहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा उलमाए किराम वेठा हल जनाह चबा पर रखी जनाह चबा पर रखी अल्लाह चए थो त नरमीअ जो तवाज़ो जो पर पंहिंजे माउ पीउ जे लाइ झुका मक़सद छा त पखी जॾहिं पंहिंजे बचे खे ॾिसंदो आहे त पर टेड़ींदो आहे हुनजी दिलि ठरी पवंदी आहे ख़ुशि थींदो आहे अल्लाह फरमाए थो जब पखी पंहिंजे बचे खे ॾिसी पर टेड़ींदो आहे ईअं मुंहिंजे मुहम्मद करीम जा उम्मती तूं पंहिंजे जीजल अम्मा ऐं पीउ खे ॾिसी त ख़ुशि थी पर टेड़ उन्हनि जे मथां छांव करे बीह उन्हनि जे मथां जी चवणारो थी बीह उन्हनि जी दिलि आज़ारी न कर उहे राज़ी थी पवंदी मां रब राज़ी थी पवंदो महबूब करीम फरमाईंदा था त वालिदैन ॾे जेको मुहबत ऐं अदब सां निहारे उनखे हज ऐं उमिरे जो सवाबु सहाबन पुछो या रसूल अल्लाह व इन नज़र कुल यौमन मियत मर्रा ही त सवली ॻाल्हि आहे हज ते माण्हू वञे एहराम ॿधे टिकेटूं त्यारे ख़र्च करे वीज़ा वठे घर वेठे भला 100 भेरा निहारे सोहे नबी फरमा 100 भेरा निहारे 100 जो सवाब आहे 1000 भेरा निहारे हज उमिरे जो हज़ारनि जो सवाब आहे साईं फरमाइनि था बाने वटि खोट हूंदी आहे ख़ुदा वटि खोट कहिड़ी आहे जो न ॾींदो जनाह ज़ुल्ल मिनर रहम अल्लाह फरमाए थो वालिदैन जे लाइ पंहिंजे पर खे झुका पंहिंजे पर खे विछा पंहिंजे पर जे लाइ नरमी कर अल्लाह जी ज़ात बरकात प्यारा बानो एॾो वालिदैन जो हक़ आहे एतिरो वालिदैन जी ज़िमेदारी आहे क़ुर पाक में हिकु आयत न ॿ आयतूं न केतिरियूं आयतूं आहिनि हिते अॻिते छा फरमाए रब करीम त तूं दुआ घुरंदो कर पंहिंजे माउ पीउ जे लाइ
वकुर रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। ए रब्बल आलमीन तुझी रुबूबियत कुबरा मां मूं फ़ाइदो वरितो आहे, जीअं मुंहिंजी माउ पीउ मूंखे प्यार सां न पायो आहे, नंढड़े हूंदे न पायो आहे। मुंहिंजा मालिक मिठा मुंहिंजे माउ पीउ ते ईअं रहम कर। ॿी आयत में अल्लाह ताला कहिड़ी दुआ सेखारी, रब्बिजअलनी मुक़ीमस्सलाह व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ, रब्बना इग़फिर ली वल वालिदैय वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। मुंहिंजा बाना पंहिंजे गुनाह जे लाइ जॾहिं माफ़ी थो घुरी त रुॻी पंहिंजी लाइ न घुर, छा चए, रब्बना इग़फिर ली, मौला मूंखे त बख़्श कर, वल वालिदैय मुंहिंजे माउ पीउ खे बख़्श कर, वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, ऐं जंहिं हिसाब क़ाइम थींदो सभिनी मोमिननि खे बख़्श कर। त दुआ में बि बाल जो हिसो रखे। टी आयत में अल्लाह ताला छा थो बयान फरमाए, दुरूद शरीफ पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। खुली पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। छा थो फरमान थे, ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहन व फिसालुहु फी आमैन अनिश्कुर ली वल वालिदैक इलैयल मसीर। असां इंसान खे अमर कयो आहे। अल्लाह फरमाए थो मुंहिंजो आर्डर आहे, मुंहिंजो फरमान आहे, मुंहिंजो हुकुम आहे इंसान खे कहिड़ो, त पंहिंजे माउ पीउ सां सुठो सलूक रखे, सुठो पेश अचे, माउ पीउ जो अदब करे। छो उनजी जीजल मां कमज़ोरीअ में फिकी थी वेंदी आहे, जॾहिं ॿार पेट में ईंदो आहे दर्दन में हूंदी आहे, डॉक्टरनि जे हवाले हूंदी आहे, उथण वेहण में मुहताज थी पवंदी आहे, कमज़ोर हूंदी आहे, कमज़ोरी हूंदी आहे। उन हाल में कुल्हे ते पी खणंदो आहे, पर जीजल मां पंहिंजे साह सां सांढींदी आहे, पंहिंजे पेट में खणंदी आहे। अल्लाह फरमाए थो 2 सालनि खां पोइ हुनखे खीर छॾाईंदी आहे, हुनखे पंहिंजे ढॻीअ जे ॿकरीअ जे ॿेह जे खीर ते रखंदी आहे। जेसीं ताईं 2 साल न गुज़रंदा आहिनि तेसीं पंहिंजे छातीअ मां खीर पियारींदी आहे। आधी मादी थे, ॿकरी न मिड़े, रिढ न मिड़े, मेह न मिड़े, गऊ न मिड़े, टाची न मिड़े, खीर न ॾे, पर जीजल मां हमेशह पंहिंजे बचे लाइ तयारु हूंदी आहे। जंहिं महिल बि उथे रड़ करे दाह करे त जी चई पंहिंजे सीने सां लॻाए ऐं उनखे खीर पियारींदी आहे। अल्लाह फरमाए थो अनिश्कुर ली वल वालिदैक, जे इबादत मुंहिंजी कर ऐं माउ पीउ जो एहसान मञ। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजा बाना मुंहिंजो बि शुक्र अदा कर ऐं पंहिंजे माउ पीउ जो बि शुक्र अदा कर। माउ पीउ जो शुक्र अदा कर, या माउ पीउ खे ॾंडा हण, या माउ पीउ जी बेइज़ती कर, या माउ पीउ जी बेअदबी कर। उन जहिड़ो ना अहल, नालायक, नादान, बल्कि मां त खुलियल लफ़्ज़ में ईअं चवंदुसि त जेको पीउ खे ॾंडा हणे, माउ खे मारे, उन जहिड़ो बेग़ैरत जो आहे ई कोन को। कुदरत उनखे सज़ा ॾींदी आहे। जेको माउ पीउ खे मारींदो, अल्लाह ताला हुनखे ॿिए जे हथां मोचड़ हणाईंदो आहे, ॿिए जे हथां पादर हणाईंदो आहे। खुदा जी ज़ात आ बरकात, कलाम करीम शाहिद आहे, अल्लाह जी ज़ात आ बरकात, इरशाद आहे अनिश्कुर ली वल वालिदैक इलैयल मसीर। माउ पीउ जो बि शुक्र कर, मुंहिंजो अवल शुक्र कर, पोइ माउ पीउ जो कर। छो त मूं ॾे मोटणो अथई। जेकॾहिं दुनिया में तूं फूकूं ॾींदे, दुनिया में तूं माउ पीउ खे ईज़ाईंदे, दुनिया में तूं माउ पीउ जो बेअदब थींदे, दुनिया में के माण्हू वरी हूंदा आहिनि एतिरा बेग़ैरत थी बीहंदा आहिनि जेके ज़ाल जे चवण ते माउ खे ईज़ाईंदा, पीउ खे ईज़ाईंदा, पंहिंजे बचनि खे ईज़ाईंदा। ख़ुदावंदे करे पनाह में रखे। ज़ाल ॿी थी सघंदी, हिकिड़ी मरंदी ॿी थींदी, हिकिड़ी छॾींदे ॿी ईंदी, पर न जीजल मां ॿी थींदी, न पियो पीउ ॿियो थी सघंदो। हमें चौथी थींदी, सवाइ मरी वञनि ज़ाल मिली सघे थी, पर मां न ईंदी, पीउ न ईंदो। माउ पीउ वारी शफ़क़त न ईंदी, माउ पीउ वारो रहम न ईंदो, माउ पीउ वारी महिरबानी न ईंदी। इन जे करे मदीने साईं फरमायो आहे त जन्नत तव्हांजे जीजल माउ जे कदम जे हेठि। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
याद रखो मुसलमानों, अल्लाह जी ज़ात बरकत पंहिंजे कलाम करीम में पंहिंजे इबादत खां पोइ माउ पीउ जे हक़ जो बयान फरमायो आहे। पंहिंजे शुक्र सां गॾु माउ पीउ जे शुक्र जो ज़िक्र फरमायो आहे। माउ पीउ वॾी नेमत आहिनि, माउ पीउ वॾी सुखड़ी आहिनि, माउ पीउ वॾो तोहफ़ो आहिनि, माउ पीउ जहिड़ी ॿी शइ आहे ई कान का। अचो सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे हदीसुनि जी रोशनी में ॾिसूं। पर हिकिड़ी आयत अञा बि ज़हन में आई, अल्लाह से छा फरमायो? दुरूद पढ़ो तो मैं अर्ज़ कयां, बुलंद आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अक़ीदत इज़हार कंदा हलो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुदा फरमाए थो मुहम्मद करीम जा उम्मतीयो, रुगी अहां लाइ मुंहिंजो फ़ैसिलो कोन्हे त को तव्हां सिर्फ़ माउ पीउ जी ख़िदमत कयो, पर इहो फ़ैसिलो मुंहिंजो शुरू खां हलंदो आयो आहे। अल्लाह छा थो फरमाए? व इज़ अख़ज़ना मीसाक़ बनी इस्राईल ला तअबुदूना इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना बिल क़ुरबा वल यतामा वल मसाकीन व क़ूलू लिन्नास हुस्ना व अक़ीमुस सलात व आतुज़ ज़कात सुम्मा तवल्लैतुम इल्ला कलीलन मिनकुम व अंतुम मुअरिदून। असां बनी इसराइल माना हजरत याकूब जे औलाद खां, हजरत मूसा जे उम्मतन खां बि वाइदो वरितो हुयो त मूं अल्लाह खां सवा कंहिंजी बात न कजो, माउ पीउ सां एहसान कजो, माउ पीउ सां भलाई कजो, माउ पीउ सां चङाई कजो। आदम सोने जे हर बच्चे जे लाइ हुकुम आहे त वालिदैन जी ख़िदमत करे, वालिदैन जो अदब करे, वालिदैन जे कदमनि जे हेठां जॾहिं जन्नत ख़ुदा रखी आहे त बाक़ी शइ कहिड़ी आहे? साईं फरमाए था अल वालिद औसत अबवाबिल जन्नत। हदीस फरमाए था त पीउ जन्नत जे दरवाज़नि मां मेन गेट आहे, वॾो दर आहे, विचूं दरवाज़ो आहे। जेकॾहिं तूं चईं थो त मां जन्नत जे विच में वञा, जन्नत में रहां, त पंहिंजे पीउ जी ग़ुलामी ॾे, पीउ जी ख़िदमत कर, पीउ जो फरमान बरदार थी रह, पीउ जी इताअत कर, छो त उन जे रज़ा में ख़ुदा राज़ी आहे ऐं जंहिंसां ख़ुदा राज़ी आहे पंहिंजा बेड़ा ई पार आहिनि। पंहिंजे मुस्नद में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आंदी आहे, मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि था रग़म सुम्मा रग़म अनफुन सुम्मा रग़म अनफ रजुलिन अदरक अहद अबवैहि औ किलाहुमा इंदहुल किबर वलम यदखुलिल जन्नह। अल्लामा इब्न कसीर पंहिंजे क़ुरान पाक जे तफ़सीर जे 3 जिल्द में सफ़े 58 ते हदीस आंदी आहे। मुंहिंजा सोना फरमाइनि था त उन माण्हूअ जे मुंहं में धूड़ पवे। जागो था छा पवे? धूड़ पवे। चवंदा न तूं वञा धूड़ में पर। साईं रग़म अनफुन सुम्मा रग़म अनफुन सुम्मा रग़म अनफ रजुलिन, धूड़ पवेस, धूड़ पवेस। 3 दफ़ो नबी फरमाता धूड़ पवे। तव्हां मूंखे ॿुधाइजो कि रहमत लिल आलमीन अहिड़ा लफ़्ज़ के उन जो को बचाव जो रस्तो आहे? अब जवाब त ॾियो। मदीने जे मीर जा उम्मतीयो, हिकु दफ़ो वरी आका इशारो करे छॾे। हिकु अल्लाह जे माने फरमायो आहे कसम खुदा की नव उठ सका क़यामत तक, कसम खुदा की नव। सुभान अल्लाह चओ। कसम खुदा की नवो उठ सका क़यामत तक, जिसे तेरी नजर ने उठा के छोड़ दिया, जिसे तेरी नजर ने। हबीब तुझी नजर कंहिंखे खणी जो हणी छॾे त क़यामत ताईं उथंदो ई कोन को। मदीने जो मीर फरमाए त उन जे मुंहं में धूड़ पवे, धूड़ पवे, 3 पासे धूड़ पवे। सहाबी हैरान थी विया, या रसूल अल्लाह
कंहिंजे लाइ था फरमायो, कंहिं ते नाराज़ आहियो? हमेशा रग़म अनफ़ रजुलिन, उन मुड़स जे मुंहं में धूड़ पवे, नको जो मिट्टी सां भरजे। कंहिंजो मुंहिंजा आका अदरक अहद अबवैहि औ किलाहुमा इंदहुल किबर वलम यदखुलिल जन्नत, जंहिं वटि मां पीउ ॿई पोढ़ा थी विया आहिनि या हिकिड़ो पोढ़ो थी वियो आहे, हुनजी के भला हल अदे तो हक़हा, मुंहिंजी जल अम्मा जो हक़ अदा कयो आहे? कुल्हे ते खणी तवाफ़ पियो करे आशिक़ो से न, कुल्हे ते खणी। बेशक बेशक मूं पंहिंजे जीजल अम्मा जो हक़ अदा कयो आहे त मदीने जे साईं फरमायो त तो जीजल अम्मा जो जेको खीर पीतो आहे न, उन जे हिकिड़े ढुक जो हक़ अदा कोन कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जॾहिं जीजल मां जे हिकिड़े ढुक जो खीर जेको पी अथई, उन जे हिकिड़े ढुक जो हक़ अदा कोन थो करे सघे, उहो माण्हू जेको कुल्हे ते खणी मां खे तवाफ़ थो करे, त ॿुधायो त बाक़ी असांजो छा हाल आहे? अल्लाह जे ज़ात बरकात बानो, मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो हदीसूं अजीब हदीसूं आहिनि। पाण ॿी हदीस में छा था फरमाइनि? दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि 0300089786 ते राब्तो कंदा वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सोना हदीस फरमाइता पंहिंजी ॿी हदीस में, हदीस पाक जा लफ़्ज़ रावी केर आहे? हज़रत मुगीरा। बुखारी मुस्लिम ॿिन्ही इत्तिफ़ाक़ में हदीस रिवायत कई आहे। सरवरे कायनात जो सहाबी मुगीरा तो फरमाए त मदीने जे मीर फरमायो, इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकल उम्महात व वादल बनात व मन अवहात। चओ सुभान अल्लाह। साईं हुन अल्लाह ताला हराम कयो आहे। हाणे हराम खे करण वारो केॾो गुनहगार आहे। ज़िना अल्लाह हराम कई आहे त ज़ानी केॾो मुजरिम आहे। व्याज अल्लाह हराम कयो आहे, व्याज खोर केॾो मुजरिम आहे। रिश्वत अल्लाह हराम कई आहे, रिश्वत खोर केॾो मुजरिम आहे। ग़रीब जे रत खे चूसण अल्लाह हराम कयो आहे, केॾो गुनाह आहे, केॾो जुर्म आहे। मदीने जे मीर फरमायो, अल्लाह ताला तव्हांजे मथां हराम करे छॾियो आहे जो मायरुनि जा बेफ़रमान थियो। साईं हुन मायरुनि जो बेफ़रमान हुजण बि हराम आहे, जहिड़ियूं न्याणियूं खॾनि में पूरण बि हराम आहे, पिनण बि हराम आहे, दर दर ते जंबील खणी रुलण बि हराम आहे। अल्लाह जे हबीब फरमायो, ए टई शयूं हराम आहिनि। जीअं जहिड़ियूं न्याणियूं खॾनि में पूरण काफ़रनि जो कमु हुयो, ऐं क़यामत ते ॾियारे पुछियो वेंदो उन्हनि खां तव्हां कहिड़े गुनाह में पूरियूं आई हुयूं, जीअं उहो गुनाह हुआ, ईअं मायरुनि जी बेफ़रमानी बि गुनाह। ईअं न आहे त नंढिड़ो गुनाह हुआ, इहो थोरो गुनाह हुआ, इहो मामूली गुनाह हुआ। मदीने जे मीर टिनी खे गॾे बयानु फरमायो त जहिड़ी तरह सां जहिड़ी न्याणी खॾ में पूरण गुनाह हुआ, इहो क़त्ल आहे, क़त्ल केॾो वॾो गुनाह हुआ। ईअं मायरुनि जी बेफ़रमानी करणु, मायरुनि खे नाराज़ करणु गुनाह। हिकिड़े शख़्स नौजवान खे शौक़ु थियो त मां हज कयां। जीजल मां वटि आयो, अम्मा मूंखे मोकल ॾे, मां हज ते वञा। अब्बा मां ॿुढड़ी आहियां, ख़बर न आहे केतिरी हयाती आहे, मतां हिन साल मरी वञा, आईंदे ॾिसजां। ॿियो साल थियो, टियों साल थियो, नौजवान खे सिक बीठी हज जी घणी, ग़लती थो करे विहे। मां खे चए थो, मां हज ते ॾींदुसि, तूं मरंदीअ कान। मां खे ॾुख ॾाढो पहुतो। ही बिस्मिल्लाह करे थेलो खणी, टपर खणी, कपलाटा खणी निकितो। जॾहिं दरवाज़े खां निकितो त मां निहारे चयो, मौला जीअं न मूंखे पुठी ॾे पियो थो वञे ऐं मुंहिंजी ॿुध ई नथो, या अल्लाह हिन खां पंहिंजी रहमत पुठी बि करे छॾिजां। सफ़र कंदे कंदे हिकिड़े शहर में आयो आहे, मस्जिद ठही पई आहे, उन मस्जिद में अचे पहुतो आहे। मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती हो, जीअं थक लाहियां राति रही पियो। सुबुह जो टाइम आहे, फजर जी बांग अञा न आई आहे, बाख फुटी आहे, उन ॻोठ जा माण्हू घेरो करे मस्जिद खे बीही आहे। ही जागियो, अबा छा आहे? जो असांजी राति चोरी कई आहे। मां त सुठो पिया मस्जिद में, चयो न राति तो खाट रहियो, असीं जागिया हूं, पेर खयां तूं, राति चोरी कई आहे। मां त सुठो पिया मस्जिद में, चयो न राति तो खाट रहियो, असीं जागिया हूं, पेर खयां तूं, पेर मस्जिद दरवाज़े ते आहिनि, अंदर तूं सुतो पियो आहे, ॿियो केरु आहे ई कोन को, तूं असांजो चोर आहे। बादशाह वक़्त जो हो या हाकिम हो, उन्हनि गॾ ते चाढ़े शहर में पिनायोसि, ऐलान कयो त जेको चोरी करे मस्जिद में सुम्हंदो तंहिंजी सज़ा ही आहे। अल्लाह ताला पनाह में रखी।
समझियो तो मुझ चोरी त कान कई आहे, पर जीजल अम्मा खे वारे आयो हां, उनजी बददुआ मुंहिंजो अॻु ॾिनो आहे। मां ठे करे उन अमीर खे चईसीं भली रक़ मुंहिंजो वढरा, भली मुंहिंजो कार मुंहुं करा, भली गॾह ते चाहे शहर घुमा, पर हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु मञ, पढ़ो इहो न ॼाण त चोर जी सज़ा आहे। इहो पढ़ो ॼाण त जंहिं जीजल मां खे नाराज़ बनाए ऐं हज लाइ निकितो उनजी सज़ा ही। बादशाह ने हारे हैरान थी पुछे त बा ॾे ख़बर ॻाल्हि कीअं आहे? चई ॻाल्हि हीअं आहे, मां पंहिंजे अम्मा खां मोकिलायो, 3 साल मोकल घुरी, मोकल न पई ॾे, ज़ोरीअ करे नुसि दरवाज़े ते जॾहिं पहुतुसि तॾहिं मूं ॾे निहारे चई त मुंहिंजा मालिक मिठा, जे मूंखे पुठी ॾियो थो वञे, हिन खां ईअं हिन खां माउ पीउ जे पुठी ॾियण जे करे पंहिंजी रहमत पुठी करे छॾ, उहा सज़ा मिली रही आहे, ॿी आहे कान। बादशाह जो ठीकु आहे, तोखे माफ़ थो कयां, वञी मोटी पंहिंजे माउ खे परचा त मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मतीयो, हज जहिड़ी सआदत, हज जहिड़ी इबादत, हज जहिड़ी नेकी, हज जहिड़ो सुठो कमु उन जे लाइ थो निकिरे माउ खे नाराज़ करे त उन खे बि ख़ुदा जी पकड़ थी थिए। पर जेको हूं ऐं ज़ाल जे चवण जे करे, ॿिए कंहिं चवण जे करे पंहिंजे जीजल माउ खे नाराज़ बनाए, उन पीउ खे नाराज़ बनाए, ॿुधा उनजो हशर छा थींदो? हबीब करीम जा उम्मतीयो, मुझे सुहिणे हबीब सहाबिया हज़रत हारिस बिन नुअमान चओ रज़ियल्लाहु ताला अन्हु, याद रखो सहाबन जी बेअदबी करण, सहाबन जे लाइ बदज़बान ॻाल्हाइण, सहाबन जी तौहीन करण, सहाबन ते कूड़ हणण, सहाबन ते तुहमतूं हणण, सहाबन जूं गिलाऊं करण, ही बि मुस्लमान जे बच्चे जो कमु न आहे। उहो वॾो ज़ालिम आहे, अज़लम आहे, जेको मिठे मुहम्मद जे ग़ुलामनि जी गिला करे, ग़ुलामनि खे बदशल चवे, ग़ुलामनि खे बुरो चवे। तव्हां अदब सां रहो। जे भिटे घोट फरमायो आहे त जे भाई जोगी थिया त तम छॾ तमाम, गोला जे गोलन जा तन जो थी ग़ुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीने खे कतलाम, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहूतिन में। हज़रत हारिस बिन नुअमान सहाबिया मां जी ख़िदमत कंदो हो घणी। मदीने जे साईं फरमाते जॾहिं मां मेराज ते वियो हा, चओ सुभान अल्लाह, जन्नत में घिरियो आहियां त जीअं हिकु हदीस में पाण फरमा बिलाल जे जुतीअ जो आवाज़ ॿुधो, ईअं मुंहिंजा सुहिणा फरमा जन्नत में घिरियो आहियां, अंदर जो वञा दखलतुल जन्नत फसमिअतु फीहा क़िराअतन फक़ुल्तु मन हाज़ा क़ालू हारिसत बिन नुअमान। पुछा कर मां अंदर जो घिरियुसि त क़ुरान पाक जी तिलावत पई अचे, को क़ुरान पियो थो पढ़े मदीना पियो आवाज़ जन्नत में पियो ॿुधां, नथा चओ सुभान अल्लाह। पढ़े पियो मदीने में, आवाज़ अचे पियो जन्नत में। पुछे थो मन हाज़ा, मलाइको ही केरु आहे? जो के भला तव्हांजो हारिसत बिन नुअमान सहाबी आहे, जेको जीजल मां जी ख़िदमत कंदो हो। उन ख़िदमत करण जे करे अल्लाह ताला हुनखे जन्नती बनाए छॾियो आहे। उनजो आवाज़ रब तव्हांखे जन्नत में पियो ॿुधाए त तव्हां हुनखे तसली ॾियो त मां पीउ जे ख़िदमत जे सदके तोखे जहिड़े ई सर्टिफिकेट मिली आहे, तूं जन्नती आहे, जन्नती आहे, जन्नती। मुझा साईं छा था फरमाइनि वाक़ियो बयान करे, कज़ालिकुमुल बर्र, कज़ालिकुमुल बर्र, कज़ालिकुमुल बर्र। ईअं जेको मां पीउ सां नेकी कंदो उन जे लाइ जन्नत आहे, जन्नत आहे, जन्नत आहे। हबीब करीम जा उम्मतीयो, जेका मां ॼणे थी, जंहिं मां सूर पिटिया, जंहिं मां निपायो आहे, जंहिं मां झोलीअ में खयो आहे, जंहिं मां थधि में गर्मी में तुंहिंजी ख़िदमत कई आहे, जंहिं पीउ तुंहिंजा ख़र्च बर्दाश्त कया, जंहिं पीउ तुंहिंजे लाइ लोड़ियो आहे, जंहिं पीउ तुंहिंजे लाइ मज़दूरी कई आहे, हर हरायो आहे, नौकिरी कई आहे, जो कुझु कयो आहे उनजा अहसान विसार न, बेगुणो न थी। बेगुणे खे कुते वारी इज़त मिलंदी आहे। असर कुते खे बि टको पेड़ो शर्म हूंदो आहे त हिन दर तां मूंखे टुकुर मिलियो आहे। दोधी से भितर हणंदे तरींदे त फिरी फिरी उन दर ते ईंदो। उन दर तां जे तां टुकुर मिलंदो आहे, उन दर जो मालिक जेकॾहिं कुते खे नज़र ईंदो आहे, वरी ऊंदाए हूंदी परे खां बहक करे भॼी ईंदो, पर ॾिसंदो त घर घणी आहे त पुछ खे लोॾे उनजी चापलूसी कंदो आहे, उनजे अॻियां झुकी पवंदो आहे। अरे कुते खे जंहिं दर तां टुकुर मिले उनजो हया पएसि, ऐं माउ पीउ जेके पाले वॾो कनि उनजो हया न पवे त उहो माण्हू कुते खां बदतर चइबो या न चइबो। मुझे हबीब करीम जी ज़ात आहे बरकात उम्मतियो, जंहिं मां ॼणियो, जंहिं मां पालियो, उनजो त वॾो शान आहे। पर मुंहिंजे मदीने जे मीर उन जीजल अम्मा जो अदब कयो, जंहिंजो पाण खीर पीतो हुयऊं। चओ सुभान अल्लाह। उहा केरु हुई?
सैयदा हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा एक अल्लाह जे बाने जो शेर आ हमें तो खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी। को चे तो मां सरदार था, को चे मां बादशाह था, को चे मां वडेरो था, को चे मां बाला आसीसर था। अल्लाह ताला जे महबूब जो आशिक तो फरमाए के सभई ॻाल्हियूं पोइ कर मूंखे ना ॿी शइ थी वणे। हुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी। अरे हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी। हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी। ऐसे सा फरमाए तो सुभान अल्लाह। दूर थे तो जिंदगी बेचैन थी बेकैफ थी। परे हासी मदीने न विया हासी मज़ो ई कोन आयो। दूर थे तो जिंदगी बेचैन थी बेकैफ थी। उनकी गलियों में गए तो जिंदगी अच्छी लगी। उनके कूचे में गए तो जिंदगी अच्छी लगी। नाज कर मकसद के चो नाज कर माई हलीमा तू की शाहे दो जहां। जन महबूब अचन पिया पखी चन पिया मौला असांखे ॾे, जानवर चन मौला असांखे ॾे, हूरू चन मौला असांखे ॾे, फिरिश्ता चन मौला असांखे ॾे। अल्लाह जे ज़ात बरकात महबूब जे परवाने फरमात हलीमा भाग तुंहिंजो आहे, तूं नाज़ कर नाज कर माई हलीमा तू शाहे दो जहां को लगी अच्छी तो तेरी झोपड़ी अच्छी लगी। हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी। सुभान अल्लाह। इतनी शानदार अम्मा एक अल्लाह जे माने फरमाया यूं कहती थी दर दर पे जाकर हलीमा मेरे घर में खैरुल वरा आ गए हैं। दाई जो कम हूंदो आहे ॿार खे न पाए पर अम्मा हिते रुॻी निपाइण वारी कान्हे का, ॿी मुहबत में पई आहे। छो त ॾिसंदी आई त जिते मुस्तफ़ा करीम खे हंज में खणी हलण वारे वक़्तु संदसि सारी वारी गद खुर रखंदी पई अचे, पेर रखंदी पई अचे त सावा गाह जमंदा पिया वञनि। रस्ते सां लॻे पई त वण झुकी सलाह था कनि, पत्थर झुकी सलाह था कनि, दीवारूं झुकी सलाह पयूं कनि। पोइ इहा अम्मा नाज़ न करे त केरु करे। मदीने जे मीर जा आशिको हदीस पाक में आयो आहे जराना नाले मकाम, जाराना नाले मकाम। नबी पाक जी ज़ात बरकत गोश्त पिया विरहाइनि। ओचितो हिकु औरत बुढ़ड़ी आहे, लख हथ में अटे करे पई थी अचे। जन वेझी आई आहे, मुंहिंजा साईं सभिनी खे छॾे गोश्त छॾे चादर विछाइनि था त उन ते विहारिनि था त सहाबी हिकु मन हाज़ी केरु आहे? हिकिड़े चो तव्हां ख़बर न आहे केरु आहे? चो अल्लाह ॾे कि मुहम्मद करीम जी खीर प्यार अम्मा हलीमा। चो सुभान अल्लाह। अम्मा हलीमा जन्नतुल बकी में मदफून आहे, जन्नतुल बकी जे कुंड में दफन थी पई आहे, जिते मदीने जे मीर जो न्याणो सैयदना उस्मान ज़िन्नूरैन दफन थियल आहे, उन जे भर में दफन थियल आहे। उहा जन्नतुल बकी जो नबी साईं फरमाए था क़यामत जे ॾिहाड़े इन मां 70,000 मुंहिंजा उम्मती अहिड़ा उथंदा जेके पाण त बग़ैर हिसाब जे जन्नत में वेंदा, पर उन्हनि मां हिकु हिकु ॿिए 70,000 खे हिसाब खां सवाइ जन्नत में वठी वेंदो। जन खीर प्यारण वारी अम्मा जो एतिरो अदब आहे, खीर प्यारण वारी अम्मा जो एतिरो हक़ आहे, खीर प्यारण अम्मा जो एतिरो ख़्यालु कयो थो वञे त जंहिं मां ॼणियो आहे, जंहिं पेट में खयो आहे, जंहिं सूर पिटाइण, जंहिंमें पायो आहे, जंहिं तुंहिंजी पाली थी भंगियाणी थी गंदगी धोती आहे, पेशाब धोता हल, पायखाना धोता हल, गंदगी में तोखे बदबू ईंदी आहे। हो जी जल मां तुंहिंजे गंदगी जे बदबू खां नफ़रत न करण वारी, उनजो हक़ आहे, उनजो अदब कर, उनजी इज़त कर, उनजी तहज़ीम कर। मदीने जे मीर जो इरशाद आहे रिदल रब फी रिदल वालिद व सख्त रब फी सख्तिल वालिद।
पी राजिया तो खुदा राजिया, पी नाराजा तो खुदा नाराज। दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका सुने नबी करीम अलैहिस्सलाम जा आशिको हजरत हबीब करीम जे प्यारे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तफसीर अब्दुल मंसूर में इन आयतुनि जे तशरीह कंदे आंदो आ त मदीने जा साईं वेठा आहिनि, हिकिड़ो शख्स पाण सां गॾु हिकिड़े ॿुढड़े खे वठी आयो। मां पिया थो इन अखियुनि तां क़ुर्बान वञे जेके मुहम्मद घोट जो दीदार कनि, जेके सोने नबी जो वही दीदार कंदा हा, वो सुबह सां उथण वारा। तूं सोच, उथंदे घर वारी ते निगाह पवंदी, पुट न्याणनि ते निगाह पवंदी, घर जे दीवारनि ते निगाह पवंदी, चौपाई माल ते निगाह पवंदी, मस्जिद में पेश इमाम ते निगाह पवंदी। कारी आलिम हाफ़िज़ इज़्ज़त जो लाइक़ आहे, एहतराम जो लाइक़ आहे, पर उन अखियुनि तां क़ुर्बान जेके उथंदा हा, मेटींदे मेटींदे माटींदे महटींदे ईंदा हा, निगाहूं उथंदियूं हूं त मदीने जे मीर ते पवंदियूं। चओ सुभान अल्लाह, नथो चई ॾाढा जो सुभान अल्लाह। छा चयो हिकु मोहब्बत वारे आशिक, या तो अल्लाह ने रहमत के इशारों से नवाजा। ॾाढा जो कमर, अल्लाह ने रहमत के इशारों से नवाजा, दुनिया को मोहम्मद के नजारों से नवाजा। खुदा जो कसम मुझो त ईमान है, मां हिकिड़ो छा मां अदना में अदना आहियां, पर हर दुनिया जे कामिल वलीअ जो, रब्बानी आलिम जो, मुहम्मद करीम जे सहाबन जो, मदीने जे मीर जे बचड़नि इमामनि जो, बल्कि 1,24,000 नबियनि जो अक़ीदो ईमान आहे त मरकज़ आहे त मदीने वारे जी ज़ात आहे, जंहिंखे जो कुझु मिले थो ॾे ख़ुदा तो हथों मुहम्मद घोट जे थो। इहो हर सीरत जे किताब वॾे खे पढ़ी ॾिसो, अल्लामा शामी जी सीरत पढ़ो, मवाहिब लदनिया पढ़ो, मदारिज नबुवत पढ़ो, इमसाल उयून पढ़ो, मुअर्रिख सीरत निगार वॾा वॾा जेके चूटी जा आलिम हा। हाणे अॼुकल्ह जे मुलनि वांगुरु न जो पिननि बि मुहम्मद करीम जे सदके त शान जी तोहीन बि उन जी कनि, तमकीस बि उन जी कनि, घटि वधि बि उन जे लाइ ॻाल्हाइनि, भित जे पुठियां जी ख़बर कान हुयसि। ही एब माज़ल्लाह, मुंहिंजे मुहम्मद करीम जे आशिक़नि जो अक़ीदो कहिड़ो। दुरूद पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह ने रहमत के इशारों से नवाजा, दुनिया को मोहम्मद के नजारों से नवाजा। नथा जो सुभान अल्लाह। ए पाक नबी आपकी सीरत की महक ने नफरत को मोहब्बत की बहारों से नवाजा। ये के अरबी अजमी कारा गोरा नंढा वड्डा हिक ॿिए जा वेरी दुश्मन हा, मुझे मुहम्मद घोट सभिनी खे मोहब्बत मैदान में आणे भार बनाए छॾियो। वाह शायर तुंहिंजी शायरी। ए पाक नबी आपकी सीरत की महक ने नफरत को मोहब्बत की बहारों से नवाजा, तौहीद के किरणों से उजाला है दिलों में। नक्शबंदिया, कादरिया, चिश्तिया, सुहरवर्दिया, रफाइया, शाज़लिया, ओवैसिया, किबरैया, कहिड़े बि वलीअ जे दर ते वञो, उन जे अंदर मां जेकर नूर निकिरे थो त अल्लाह जे ज़िक्र जो थो निकिरे थो त रब जे यादि जो थो निकिरे। इहो ज़िक्र ई आहे जंहिंजे ज़रिए इंसान जे अंदर में नूरी नूर पैदा थींदो आहे। शायर शायरी कंदे नुक्ता बयान कंदे फरमाए थो, तौहीद की किरणों से उजाला है दिलों में, दुनिया की शबे तारों से नवाजा, अल्लाह ने रहमत के इशारों से नवाजा, दुनिया को मोहम्मद के नजारों से नवाजा, अल्लाह ने रहमत के इशारों से नवाजा। अगे छा बयान फरमाए, अल्लाह रे वो अर्शे मुअल्ला का मुसाफिर,
कराची थो वञी दादी ख़बर कहिड़े स्थान ते लहा कहिड़ी बस बीठी हूंदी कहिड़े नंबर वारी हूंदी भला उते वञी लहा त कंहिंजी पुछा कयां अरे कराची वञण वारा वाटू पुछंदो वेंदो हुई मगर जॾहिं जिब्रील हली बीही थोरे सिदरतुल मुंतहा ते अकेलो मिठो मोहम्मद करीम मथे पियो थो वञे आहे कोई सफ़र करण वारो आहे कोई अहिड़ो मलाक गजी हलियो ठीकु आहे जिब्रील हलियो सही सते आसमान ते हली बीही रहियो अर्श ते कोन वियो आहे मुंहिंजो मदीने से अञा मथे पियो वञे अञा कंहिंसां गॾु थिए पियो कंहिंखे ॾसियो अल्लाह जे प्यारे ॾाढो सुहिणो नुक्तो बयानु फरमायो अल्लाह रे वो अर्श मुअल्ला का मुसाफिर रह रोक नई राह गुआरों से नवाजा सुभान अल्लाह चओ रह रोको नई राह गुजारों से नवाजा दुनिया को मोहम्मद के नजारों से नवाजा हबीबे करीम जो उम्मतियो मुझे साईं के सहाबिया सुभान अल्लाह हजरत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला काल हुआ पे कैम जेका रहिजी पई वञे अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह तफसीर दुर्रे मंसूर में इन आयत की वज़ाहत कंदे आंदो हिकिड़ो सहाबी हुजूर जे दरबार में आयो आहे पाण सां गॾु पोढ़े खे वठी आयो बुढ़ड़े खे वठी आयो लठ ते टेक ॼाण खे वठी आयो मुंहिंजा साईं पुछनि था मन हाज़ा नौजवान केरु गॾु खयो अथई हबीबन खे ख़बर हुई त केरु आहे तो ख़बर हुई त केरु आहे पर रुगी पुछण को ना इल्मीअ जो दलील नाहे बे इल्मीअ जो दलील नाहे मता ॻोठो रूठी गॾी खणी चवई त बादिस अॻियां बीठोसि त बि ख़बर कान्हे अथसि त केरु आहे ख़बर पए सां छो पुछे हा उनखे सम्झा त अल्लाह खे ख़बर आहे त हज़रत मूसा जे हथ में छा आहे अबा ख़बर अचे न पोइ छो थो पुछे मूसा छा अथई हथ में लठ ही न हज़रत मूसा जे हथ में छा हुई अल्लाह ताला ॾिसे पियो अल्लाह ताला जे निगाह में आहे अल्लाह ताला खे ख़बर आहे अल्लाह ताला खे इल्म आहे अल्लाह ताला समी आहे बसीर आहे उनखां लिकल न आहे त लठ आहे या छा पुछे थो छा आहे इन जे लाइ त ॻाल्हि खुले ॿियनि जे ज़हन में अचे हज़रत मूसा लठ मां कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा ठहंदो आहे हबीबे करीम पुछनि था त केरु अथई गॾु चईंसि मुंहिंजो बाबो आहे साईं मुंहिंजो बाबो आहे साईं फरमाइनि था ख़बरदार जॾहिं बि हलनी जॾहिं बि उथी वहीं त हिन जे अॻियां न हलजां पीउ जे अॻियां ऐं पीउ खे ज़हन में बि अॻियां थी न वेहजां पीउ सां हली अॻियां न हलजां ज़हन में विही अॻियां न वेहजां उलमा लिखनि था त नबी पाक जी ज़ात आबरकात जो इरशाद आहे त उन महबूब जे अॻियां ॾाढा न ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां न ॻाल्हायो ला तरफ़ वसवातन फ़ौक़ सौत नबी जेकॾहिं आवाज़ मथे कंदो अमल चट थी वेंदा मदीने जे मीर जे अॻियां ॾाढा ॻाल्हियो न आहे उलमा लिखनि था जीअं महबूब आका जो अदब आहे हबीब करीम जे सदके माउ पीउ सां ॾाढा बि न ॻाल्हायो वालिदैन जे अॻियां बुलंद आवाज़ न कर बुलंद आवाज़ बि मना हुआ हुनजी दिल आज़ारी न कर हज़रत हबीब के प्यारो सहाबी अबू दरदा रज़ी अल्लाह ताला ने फरमाए थो पियो मां वेठो आहियां हिकिड़ो माण्हू मसइलो पुछण आयो साईं मुंहिंजी ज़ाल ॾाढी मूंखे प्यारी आहे ॾाढी मुंहिंजी दिलवारी आहे वॾे शौक़ सां ज़ाल वठी अथमि शादी कई अथमि हाणे जी जल मां सां नथी ठहे ज़ाल बि ख़ुदा करे ज़ाल हुजे वबाल न हुजे तही चवंदा आहियो त अछी चमड़ी हुजेसि पाउडर हणे लब लाल हुजनि पोइ भली ख़ुदा जो कहर पियो वठे फिल्मूं हुजनि चिल्मूं हुजनि डिश हुजे वीटीवी हुजे एंटीना हुजे सॼो ॾींहुं वटे खुड़ियूं वॼाईंदी वटे लोणा हणंदी ॼण कुटी दर ते बीठी आहे अरे ज़ाल उहा आहे जेका अम्मा ख़ातून जन्नत जे रस्ते ते हली ॾेखारे सैयदना अली मुर्तज़ा देर सां घर में आयो अम्मा ख़ातून जन्नत वेठी आहे पुछे थो फातिमा ने रकान कई थी छा जेके बिला मूंखे बाबे करीम सम्झायो हो फातिमा जे तुंहिंजो दिलबर अली घर में न अचे उनजी ख़िदमत न करी उनखे निंड न करे तूं बि निंड न कजां ही हुई ज़ाल ही हो नंग ही हो हया अल्लाह फरमात हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न औरतूं अव्हां जो ढक हन ऐं औरतुनि जो ढक आयो उहा औरत ढक कान्हे का जो ॿोड़ियूं छिनी छॾे अञा घोड़ियो करे कपिड़े वाले चूड़े वाले त ॿोड़ी चट थी वञे मुड़ुस पिनी पिनी ॿोड़ी टंगे वरी ॿोड़ी छॾे अरे हा ज़ाल न आहे वबाल
हबीबे करीम जा उम्मतियो मुझे मुस्तफा करीम जी ज़ात बरका जो सहाबी हजरत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला ने फरमाया तो वेठो आहियां हिकिड़ो शख्स आयो साईं मूं शौक़ मां शादी कई आहे मुहब्बत मां शादी कई आहे घर वारी आहे पर मुंहिंजे जी जल मां खे निभाईंदी आहे मुंहिंजी अम्मा चए थी ने खे तलाक ॾेई छॾ नथा चओ सुभान अल्लाह तलाक जायज़ आहे शरई अमर आहे हज़रत इस्माइल जो वाक़ो तव्हांखे ॿुधायां हा पर कैसेट हमरा जी चए थी बंदि 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 मुंहिंजी दिलि वारी कैसेट हाणे पई खुले सैयदना इस्माइल खे हज़रत इब्राहिम साईं जॾहिं मके में छॾियो नंढड़ो जॾहिं वॾो थियो आहे शादी कई अथसि हज़रत इब्राहिम आयो अचे पंहिंजे नुंहं खे मिलियो आहे पुछेसि तो मां ॾे ख़बर तुंहिंजो मुड़ुसु कीअं आहे चईंसि बराबरि मलूक बि ॾाढो आहे नूरानी शकिल आहे मदीने जे मीर जे नूर जे करे सुहिणी सूरत हूंदी हुई पर साईं मूंखे कोन थो भाए साईं घर में ख़र्च कोन्हे त हीअं कोन्हे हज़रत इस्माइल जो निकितो हज़रत इब्राहिम जो मोटियो त हुन ज़ाल खे चयो हज़रत इस्माइल जे घरवारी खे त जॾहिं तुंहिंजो मुड़ुसु अचे त चइजांसि तुंहिंजो बाबू आयो चई वियो आहे त इहा घर जी चांठ मटे छॾ इस्माइल सुहिणो आयो हुन ॿुधायो साईं चयो तोखे तलाक आहे तलाक आहे तलाक आहे मुंहिंजो बाबो चई आहे त ज़ाल तुंहिंजी लाइक़ु न आहे वरी ॿिए दफ़े आयो ॿी घरवारी ही पुछीसि मां तुंहिंजो मुड़ुसु कीअं आहे सुने इब्राहिम पुछियो चईसि रब जा वॾा थोरा आहिनि बुख सुख ग़रीबत अचणी वञणी शइ आहे पर अहिड़ो दिलि पर घोट मुंहिंजो जो ॾिसण दिलि ठरी पवंदी आहे हज़रत इब्राहिम चयो त अचे चइजांसि इन चांठ खे मज़बूत रखजां त हबीब करीम जा उम्मतियो हर जाइ ते निहारियो हिन जो मकान छा आहे हिन अज़मत छा आहे मां सवेर चई चुको आहियां त ज़ाल ॿी थी सघे थी मां बि न थी हबीबे करीम जो सहाबी फरमाए थो पुछे थो शख्स अबू दरदा खां कि मुंहिंजी माउ खे नथी भाए माउ ते थी तलाक ॾेई छॾ हबीब करीम जे सहाबी उनखे फरमाया था तलाक ॾियण तो मसलो तुंहिंजो आहे पर मां तोखे साईं जी हदीस ॿुधायां थो मुंहिंजे दिलि भर हबीब फरमायो अल वालिद औसत अबवाबिल जन्नत फइन शीत फहाफिज अलल बाब ओ ज़य्य मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त मूंखां छा थो पुछी मुंहिंजे हबीब फरमायो आहे त पीउ जन्नत जो दरवाज़ो पर विचूं दरवाज़ो आहे मेन गेट आहे तुंहिंजी मर्ज़ी आहे वणे तो न दरवाज़े खे संभाल वणे तो हुनखे ज़ायो करे छॾ अल्लाह जे ज़ात बरकात प्यारा बानड़ो मां पीउ जे ख़िदमत में जन्नत आहे मां पीउ जे रज़ा में रब राज़ी आहे मां पीउ जी दुआ आसमान खां चढ़ी पंहिंजे बचे जा ॿेड़ा पार कंदी आहे कि मां पीउ खे नाराज़ कई त ख़ुदा जो दमर आहे कहर आहे गज़ब आहे अज़ाब अल्लाह ताला पनाह में रखे याद रखो हदीस पाक मिशकात में मौजूद आहे हबीब फरमाइनि था त मां पीउ हन पर वॾो भाउ नंढड़े भाउरनि जे लाइ ईअं जो पीउ पंहिंजे औलाद माना वॾे भाउ जो अदब करणो आहे वॾे भाउ जो एहसास रखणो आहे अहिड़ी तरह रिश्तेदार मिट माइट जे क़रीब आहिनि आत ज़ल कुर्बा हक़हू उनजो बि ख़्यालु रखणो आहे हिकिड़ा हुकूक अल्लाह जा आहिनि हिकिड़ा हुकूक ॿारनि जा आहिनि अल्लाह ताला पंहिंजा हुकूक त बख़्शे थो छॾे पर माउ पीउ या ॿिए कंहिंजो ॿारनि जो हक़ आहे जेसीं ताईं उहे नथा बख़्शीनि तेसिताईं बख़्श नथो थिए मशहूर वाक़ो तकिड़ो बयान करे वठां हिकिड़ो शख़्स हुयो मदीने पाक में हबीबन करीमन जे दौर में उनजो दुनिया तां इंतकाल थी वियो आहे सहाबी भैया या रसूल अल्लाह जनाज़े जी निमाज़ पढ़ाइजे हबीब करीम जी ज़ात बरकात फरमायो भली जनाज़े जी निमाज़ पढ़ायो साईं तव्हां हलो साईं असीं कोन साईं हुन मां के थो हलां तव्हां वञी पढ़ायो न साईं अव्हां हलो साईं फरमाइनि था त मूंखे ख़बर पई आहे त हिन जी मां इन ते नाराज़ आहे जंहिं ते मां नाराज़ आहे उनजो मां मोहम्मद करीम जनाज़ो न पढ़ंदुसि सहाबी सगोरा मां वटि आया मिनथूं था कनि मां तुंहिंजो बच्चो आहे तुंहिंजो पुटु आहे नबी करीम नाराज़ त तुंहिंजे करे तूं बख़्श करे चइबा मां न बख़्शींदीमांसि साईं करीम जी ज़ात बरकात मां पीउ खां वधीक महिरबान आहिनि मां पीउ एतिरो महिरबान आहिनि जेतिरो मिठो मोहम्मद करीम पंहिंजी उम्मत ते महिरबान आहे साईं आजा हिकमत अमली था कनि उन कुरारी खे छॾीनि था त तूं हिन जी जीजल मां हिन खे बख़्श कर न त जहन्नम में वेंदो हलियो किबला मां न बख़्शींदीमांसि साईं फरमायो भला मां हिन खे काठियूं गॾु कराए उन में बाहि ॾेई साराया मां जो रूह थोरो झिबो आयो साईं तो सहाबी काठियूं गॾु कयो सहाबी उथिया कि भला छा लाइ था गॾु करायो
समय था मां सारा आयांसि तूं ॾिस पंहिंजे अखियुनि सां सज़ा ॾियांसि तोखे नाराज़ बनाई हिकु भला सारण जे लाइ मुंहिंजी दिलि क़बूल नथी करे मां बख़्शांसि थी तूं महबूब राज़ी थी जनाज़ो पढ़ी वालिदैन जो एतिरो हक़ आहे वालिदैन जो एतिरो अदब आहे वालिदैन जी एतिरी इज़त